पीपल्स पार्टी का है जुल्फकार जखरानी जी जी गुंडा है जी जी उस समय बेइज्जती किया, हमसे लड़ा है, इससे भी लड़ा है। ये देखो ये इंसाफ है अफसरों के पास। अरे मैं चेक बात करना करूंगा होगा। सर, और सिपाही से लेकर मैं एसआई बना हूँ 32 साल कर। मसले से। हमारा डिपार्टमेंट ने ये इज्जत किया है, मैं इस्तीफा देता हूँ नौकरी से, मुझे नहीं चाहिए नौकरी। एसआई पंहिंजे घर वञी वर्दी फाड़ी, पोइ सॼो जेको कुझु हुन पंहिंजो वेही घर में वेही कमु कयो ऐं सीनियर ऑफिसरनि खे घटि वधि ॻाल्हायईं ऐं सॼो कूड़ ते मबनी हुन पियो ऑफिसरनि खे हुन घटि वधि ॻाल्हायो आहे या मीडिया ते जेको हुन हरूभरू डिपार्टमेंट खे रसवाई ॾिनी अथई, ऑफिसरनि सीनियरनि खे घटि वधि ॻाल्हायो अथई। इन करे हुनजे लाइ मां लिखियो आहे त जेको ॿियो वर्दी लाइ कूड़ ॻाल्हायो अथई त मां हुन लाइ लिखियो आहे त डिपार्टमेंट एक्शन खयो। ये पीपल्स पार्टी का है जुल्फकार जखरानी जी जी गुंडा है जी जी उस समय बेइज्जती किया, हमसे लड़ा है, इससे भी लड़ा है। वो नाइट इंचार्ज था जुल्म है। ये देखो ये इंसाफ है अफसरों के पास। अरे मैं चेक बात करना करूंगा होगा। सर, और सिपाही से लेकर मैं एसआई बना हूँ 32 साल कर। मसले से। हमारा डिपार्टमेंट ने ये इज्जत किया है, मैं इस्तीफा देता हूँ नौकरी से, मुझे नहीं चाहिए नौकरी। ऑफिसर में सुनता ही नहीं है, नहीं मेरा वो है अल्लाह वो सुनेगा। आपको इंसाफ नहीं मिला तो फिर क्या करोगे भाई? नहीं एसपी ने एसपी ने क्यों बदल किया? मैंने व्हाट्सएप भी किया। एक मिनट, आपके साथ इंसाफ नहीं होगा तो क्या करोगे फिर? मैंने शराबी को पकड़ा, डाकू को पकड़ा, एसएसपी पैसे छोड़ दिया। नहीं हमको नौकरी नहीं चाहिए, मैं खुद को जलाऊंगा, गोली लगाऊंगा। आपको इंसाफ नहीं मिला तो फिर क्या करोगे? मैं खुद को गोली चलाऊंगा, मैं हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट में जाऊंगा। आप मंगेश के पास गए अभी? मैंने व्हाट्सएप किया, मैंने मोबाइल पर नोट है 2 दफा किया है, एसपी नहीं सुन रहा है हमारा। मैंने डीआईजी साहब को भी किया, मैं खुद को गोली लगाऊंगा। नहीं है हमको नौकरी का जरूरत। ये हमारे बेइज्जती हुआ, हमारा फूल उतर है, पीपल्स पार्टी का है, पीपल्स पार्टी हमको तनख्वाह देता है, ये इंसाफ है पुलिस में। इहो आरपीओ साहब जन ॾिनी सो कल्ह मां वियुमि होॾे चाहे वकुआ ते पीएस गली ते, उते मां जेके बि एएसआई एलियस्कर साहब जा बयान वरिता हुनजे घर वियुमि, प्लस एसएचओ एक्स जेको हिन में इन्वॉल्व हुयो हुनजा बयान, बाक़ी ॿिया जेके बि कंसर्न हुन सां सिपाही हुया पुलिस वारा हुया उन सभिनी जा बयान रिकॉर्ड कया। पोइ जेका मुंहिंजी फाइंडिंग्स हुई, जेका मूंखे उते ख़बर पई, जुल्फकार जखरानी जा मां बयान वरिता त हे वाक़ियो थियो आहे 25/6/9 ते एएसआई हिकिड़ो इल्ताफ़ नाले सां बग़ैर मोटरसाइकिल बग़ैर रजिस्ट्रेशन जे मोटरसाइकिल हथु कई, उनखे इहो जुल्फकार जखरानी छॾणु आयो। जुल्फकार जखरानी हिकिड़ो सिपाफ जो पीपल्स पार्टी जो लीडर आहे, उहो हुनखे छॾाइण वियो, उहो हुनखे न छॾियो, वरी उहो थाणे ते विया, एसएचओ सां मिलियो। शाम जो जॾहिं ड्यूटी ख़तमु करे एसएचओ एएसआई थाणे ते वियो त एसएचओ हुनखे चयो त माण्हू मोटरसाइकिल वग़ैरह पंहिंजी रसीद ॾिनी अथई मोटरसाइकिल जी, बाक़ी हुन लाइ कुझु बि कोन्हे को माण्हू छॾिया अथई। जंहिं ते जुल्फकार जखरानी चयो एएसआई खे त तूं हुनजे खीसे मां 20,000 रुपया कढिया, जंहिं ते हिन जी पाण में ॾे वठि थी वई, घटि वधि ॻाल्हायूं, बाक़ी विड़िया वग़ैरह न, बाक़ी लफ़्ज़नि जे हिक ॿिए सां थी, जंहिंमें एसएचओ बि गॾु हुयो। मुंहिंजी फाइंडिंग्स में जेका आहे हुन 20,000 हुनजी तलाशी मां न कढिया। इहो वाक़ियो थियो 26 तारीख़ हिक ॿिए खे छॾाए छॾियऊं। उन खां पोइ जेको आहे 27 तारीख़ एएसआई पंहिंजे घर वञी वर्दी फाड़ी, पोइ सॼो जेको कुझु हुन पंहिंजो वेही घर में वेही कमु कयो ऐं सीनियर ऑफिसरनि खे घटि वधि ॻाल्हायईं ऐं सॼो कूड़ ते मबनी हुन पियो। हा शराब वारा जेका उहो छॾण कोन आयो जुल्फकार, शराब वारा हिन पकड़िया हुया पर उहे ॿिया हुया, उन्हनि खे उहो छॾण कोन आयो, उहे बि हुन एसएचओ छॾे ॾिना हुया, पर जखरानी जेको आयो हुयो उहो हुन इल्ताफ़ खे छॾण आयो मोटरसाइकिल वारे। इन लाइ मां जेको ऑफिसरनि खे हुन घटि वधि ॻाल्हायो आहे या मीडिया ते जेको हुन हरूभरू डिपार्टमेंट खे रसवाई ॾिनी अथई, ऑफिसरनि सीनियरनि खे घटि वधि ॻाल्हायो अथई। इन करे हुनजे लाइ मां लिखियो आहे त जेको ॿियो वर्दी लाइ कूड़ ॻाल्हायो अथई त मां हुन लाइ लिखियो आहे त डिपार्टमेंट एक्शन खयो। एसएचओ लाइ जेको मां लिखियो आहे त उहो नाल हुयो, उहो जेकॾहिं चाहे हा त उहो हुते हुन महिल हैंडल करे सघे हा, पर एसएचओ खे अॻ में ऑलरेडी सज़ा मिली चुकी आहे, उहो डिसमिस फॉर्म सदस्य थी चुको आहे ऐं जुल्फकार ते बि अहिड़ो केस दाख़िल थियल आहे। इन करे मां उन्हनि खे सज़ाऊं अॻ में अची चुकियूं आहिनि, इन करे मां रिकमेंड सिर्फ़ु
एस एल आई लिखी आहे त जीअं हुनखे सज़ा मिले, जीअं वरी को अहिड़ो माण्हू कूड़ डिपार्टमेंट खे रुसवा न करे।